सभिनी वारसनि जी लाड़काणे वासनि जी आई घोर आहे त साइमा असांजी बि लाड़काणे जी न्याणी हुई त जीअं कसूर जे अंदरि असांजी मासूम ज़ैनब जो वाक़ियो थियो उन जी प्रोसिक्यूशन पुलिस प्रॉपर इन्वेस्टिगेशन करे ऐं उहा केस चालान कया ऐं उन्हनि खे जवाबदारनि खे सज़ा मिली त हे मां सम्झां थो त या त केस कमज़ोर ठाहियो वियो या प्रोसिक्यूशन उन जी सही न थी जंहिंजे करे जवाबदारनि खे जेको आहे सो हुते रिलीफ मिलियो आहे जेका उन महिल टीम ठाही वई हुई पंहिंजो पुलिस इन्वेस्टिगेशन जी SSP साहब पाण हुया उन महिल उन में हिकिड़ी असांजे दोस्तनि जी बि कमेटी हुई जिन खे विहारे चाहे सैद अली ख़ान जरवार हो नासिर साहब हो मां हुउसि उन्हनि जा वारिस हुया असां सभिनी खे इहो वेही ॿुधायो वियो हुयो ऐं उहा हिकिड़ी 164 जी जेका आहे सो उन्हनि जवाबदारनि खां बि कराई वई हुई ऐं उन महिल इहा ई सभिनी खे ॾेखारियो वियो ॿुधायो वियो या मुतमइन कयो वियो वारसनि खे त कंहिं शइ जी ख़बर न हुई उन्हनि त हिकिड़ी FIR कराई जंहिं FIR जे मथां पुलिस इन्वेस्टिगेशन करे इहे माण्हू जवाबदार इहे ज़ाहिर करे ॾिना ऐं उन्हनि खे चालान कयो वियो ऐं अॼु जेका हीअ सूरत हाल आहे असांजी मां इहा ई अर्ज़ु कयां थो त जे अहिड़नि वाक़िअनि में जे जवाबदार ईअं ई छुटा विया निकिता विया त मां सम्झां थो इहो वॾो अलमियो आहे असांजी सोसाइटी जो मुआशिरे जो जे हीअं असांजा मासूम ॿार इन्हनि दरिंदनि जी जेको आहे सो ज़्यादतियुनि जो शिकार थींदा रहिया ऐं ईअं ई जेको आहे उन्हनि सां जेको आहे सो थींदो रहियो त इहो मां सम्झां थो त कंहिंजा बि ॿार मासूम बचा हिन सोसाइटी में महफ़ूज़ न रहंदा।